बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये ज़िक्र ससुईअ जो ई आहे। पोइ ससुईअ खे सफ़र में कुता था गॾिजनि। हाणे हीअ आहे सॼो अलामती ज़िक्र आहे, पर कुते जो बि हिकिड़ो पंहिंजो ज़िक्र आहे ऐं उन खे बि मतिलबु उन जी बि ख़सलतूं आहिनि। त हिते कुझु इन क़िस्म जो ज़िक्र आहे त कुता खेनि केच जा। हाणे सुर मज़दूर आहे, उन जो दास्तान पहिरियों आहे, इन मुंहिंजा कुझु बेच था पढ़ूं। कुता खीन केच जा संदा जे पुनू आहे, अॻे हूंदा सूंहं जे जानवरनि यादि पई। त हुन चयो त ससुई, जेकॾहिं तूं भाईंज़ ऐं मालिकनि वटि क़बूल पवां त हीउ बि हिकिड़ो गस अथई। कुता खीन केच जा संदा जे पुनूअ, जेके पुनूअ जा ज़ाती कुता आहिनि उहे जेकॾहिं तोखे केच जा खाईंदा अॻी हूंदा सूंहं, त तुंहिंजी कुर्बानी जेका अणॼाण क़बूल थी वञे, तूं विसाल तोखे मिली वञे। जे जानवरनि यादि पई, जेकॾहिं तूं उन्हनि जानवरनि खे ख़ुशि करीं त। ससी पुछनि से पारियल पुनूअ जाम जा, वढियो वेठी ॾे काया केच कुतनि खे। ससी पुछनि से पारियल पुनूअ जाम जा, जेके पुनूअ जा जेके पारियल ताचियल कुता हुन जा पंहिंजा हेरायल, उहे ससुअ जी पुछा था कनि। हीअ वरी वढियो वेठी ॾे काया केच कुतनि खे। हीअ वरी केच जे कुतनि खे जेका पंहिंजे गोश्त जेका वढियो हुननि खे खाराए पई। जागायसि ज़ंबूर कुते क़रीबनि जे, बही बहकी उथियो गिॾी मञा घूर, सभु लाहींदो सूर गिरी हिन ग़रीब सां। जागायसि ज़ंबूर, ज़ंबूर हिकिड़ो कुते जो रंग जो आहे, उनजो ॾिंभो जहिड़ो हिकिड़ो थींदो आहे ऐं थोरो कुतो कुझु तेज़ तबियत जो आहे। उन जी ॻाल्हि करे जागायसि ज़ंबूर कुते क़रीबनि जे। महबूबनि जो जेको कुतो ज़ंबूर हो उन हिनखे जागायो, हिनखे होशियारु कई, गफ़लत में विझी। बही बहकी उथियो गिॾी मञा घूर, हीउ पंहिंजो निंड में हो, उन मञा जेको आहे कंहिं महिल पंहिंजो बदन झंडे ऐं भौंकी उथियो। सभु लाहींदो सूर गिरी हिन ग़रीब सां। हिन ग़रीब माना मिसकीन ससीअ सां हीउ पंहिंजो घेरट करे भौंकी सभु हिन जा सूर दर्द लाहे छॾींदो। छाकाणि जो हिन जे लाइ कुर्बानी जेतिरो हीअ हुननि खे बर्दाश्त कंदी, जेतिरो हुननि खे ख़ुशि कंदी, ओतिरी हिन जी वरी अॻियां हिन सां महिरबानी थींदी। कुतो चए क़रीब जा आहियूं साध सही, पहिरीं बात बही पुछां पोइ पांधनि खे। त कुते सां थोरी हिन जी ॻाल्हि ॿोल थी थो थिए त तूं हरू भरू आख़िर मूंखे तंग छो थो करीं या मूंसां। चए थो न, कुतो चए क़रीब जा आहियूं साध सही। चइजो आऊं कुतो थो चए आऊं जेको आहे पंहिंजे मालिक जो हुनजो साध आहियां, हुनजो वफ़ादार आहियां, सही वफ़ादार आहियां। पहिरीं बात बही पुछां पोइ पांधनि खे। असांजो दस्तूर ईंदो आहे, जेको बि माण्हू ईंदो आहे पहिरीं हुन ते भौंकंदा आहियूं, बल्कि सम्झंदा आहियूं त हिन जो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, हिन कीअं आयो आहे, इहो असांजो दस्तूर आहे। नकी आहियूं चूहड़ा, नकी आहियूं चोर, हागाम आहे होर कुता करीं कनि ते। त कुते खे हीअ थी चए त नकी आहियूं चूहड़ा, असीं कोई शिकारी कोन आहियूं, नकी आहियूं चोर, न को आऊं चोर आहियां। हंगाम आहे होर कुता करीं कनि ते, हीअ जेके तूं हुन हंगाम आहे दड़का हमला थो करीं, इहे आख़िर कंहिंचे थो करीं। कुहीं सा पुकुर दस में चूहड़ियां, संदा आहेड़ियां आऊं न सहंदी हथड़ा। त हीअ वरी पुनूअ नियापो थी मोकिले त कुहीं सा पुकुर, ए महबूब तूं पंहिंजे हथनि सां कुर, दस में चूहड़ियां, हिननि शिकारी कुतनि खे त मुंहिंजे पोयां न लॻाए, इन्हनि खे त मुंहिंजे पोयां बचा न कर। संदा आहेड़ियां आऊं न सहंदी हथड़ा, आऊं इन्हनि शिकारनि जा जेके हथ या हिननि जी हरकत आऊं बर्दाश्त कान कंदुसि। कुतो कोटे हॾियूं जवान मर्द जिगर कार, अदुनिया जीफ़तनि व तालिबुहा किलाब, इहा हीअं सी लाइ। कुतो कोटे हॾियूं, कुतो हॾियूं खाईंदो आहे, जवान मर्द जिगर खार, पर जेको जवान मर्द हूंदो आहे उहो पंहिंजो जिगर थो खाए। हीअ वरी थोरी नफ़्स जी ॻाल्हि आहे, ऐं हीअ जेको ज़िक्र आहे सो कुझु नफ़्स जे अचे थो ज़मिरे में। दुनिया जी फतुन वताल बुहा किलाब, दुनिया जेको आहे ढूंढ आहे ऐं हुन जा तलबगार जेके आहिनि कुता आहिनि,
ये हीअं सी लाइ इहा जेका रवायत आहे इहा हदीस शरीफ़ आहे इहा तूं पंहिंजे दिलि सां हंडाए माठ कयो मारीसि कुझु कुतेसीं की न की पाए घटि विकीअ में दर दोस्तनि घारीसि सां पर सेखारीसि जीअं बहण खां बसि करे चए थो हिनखे सबुर सां माठ कयो मारीसि कुझु कुतेसीं की न की इन सां पंहिंजे नफ़्स ॾे इशारो आहे चवणी सां तूं हिनखे सबुर सां हिनखे ख़ामोश कराए पाए घटि गिचीअ में दर दोस्तनि घारीसि हिनखे गिचीअ में घटि विझी दोस्तनि माना पंहिंजो पाण खे वठी मुर्शिद जे कंहिं रहबर जे हवाले थी सापर सेखारीसि जीअं बहण खां बसि करे उहो हुनखे को तरीक़ो सम्झाईंसि जो ही भौंकण खां बसि करे या तुंहिंजो नफ़्स जेको तोसां जेके करे थो ॾाढा उन्हनि खां मुड़ी वञे जनी सदो आहे सेजे चूनई हड़ कुता करीबन सी दवा विझे दड़ विधुई जनी वड़ तूं कीअं ॾंद ॾेखारी तन खे जनी संदो आहीं सेजे चूनई हड़ जंहिंजो तूं कुतो आहीं उहे जे करे तोखे चवंदा हल कुता करीबन सी दवा विझ दड़ चए कुता तूं पंहिंजे करीबन सां पंहिंजे मालिकनि सां इहो बहस झगड़ो न कर विधुई जन वड़ जिन तोसां इहे अहसान कया तूं कीअं ॾंद ॾेखारी तन खे वरी पोइ उन्हनि खे तूं पंहिंजो अखियूं ॾेखारी या उन्हनि सां बि विढ़ी ईअं न कर कुतो कोठाई करीअ नकार कुतनि जी टुकुर खाई साईं जो बौकी कुसाई साईं कीअं सीबाई उलेड़ इन आदत कुतो कोठाई करी नकार कुतनि जी चवई पियो त कुतो आहियां ही मालिक जा जी ॻाल्हि आहे अलाह साईं जा असीं सभु हुन जा कुता ई आहियूं छो सदाईं पोइ दवा थो करी त तुंहिंजो बंदो आहियां पर उहे तूं बंदनि वारा कम त कोन थो करी टुकुर खाई साईं जो बौकी कुसाई ज़िक्र पंहिंजो खाई निमक उन जो खाई मालिक जो बौकी कुसाई वरी ॿिए जे चवण ते जेको आहे पियो भौंकी चवण वरी ॿिए जो पियो वठी साईं कीअं सीबाई उलेड़ इन आदत ए रोलाक इन्हनि आदतुनि सां कीअं मालिक खे वणंदे या साईं बंदे ख़ुदा जे विच जी बि ॻाल्हि आहे ॾुखा डूंगर जा मिरूं मण सां मूंसे कनि पूंदा की न परेट ते सदर था सुजनि सगाईअ जी सैयद चए आहे सुध सबनि हूंदनि हिते टरनि पर ख़राब त कमु कयो सही ससुई जे महिल वञे बि अॻियां त हिनखे जबर जा जेके मिरूं या कुता हे जानवर गॾिजी विया ऐं उहे हिन ते भौंकनि पिया या हिन ते हमला पिया कनि त हीअ चए थी ॾुखा डूंगर जा मिरूं मर सां मूं ते कनि ऐं भले जंबर जा जानवर मूं ते कावड़ था कनि पूंदा की न परेट ते सदर था सुजनि पर ही मुंहिंजे वेझो कोन ईंदा छाकाणि हिननि खे ख़बर आहे त पुन जी आहियां उहे सदर मुंहिंजा मालिक जेके सदर ॾाढा माण्हू आहिनि सगाईअ जी सैयद चए आहे सुध सबनि छा साहिब थो चए हिन जी हीअ ससुई हिन जी सॻी आहे सॻी ज़ाल आहे पुन जी या सभिनी खे ख़बर आहे हूंदनि हिते चढ़नि पर ख़राब त कमु कयो हूंदे हिते कोन घटि कंदा पर इहा जेका रिश्तेदारी हुई उहा हिननि खे कमु आई कमु कराबत जन जी हिते आयमि हीअं रफ़ाकत रांगनि जी पहुचियसि पैर सीअं माण्हू मुलाहिज़ो तंहिंजो किच न कंदा कीअं ज़ात मिसोरी नीअ पर सदर थी संग थियो हाणे हीअ तफ़सील थी ॿुधायां त कीअं इहा कराबत मूंखे कमु आई त कमु कराबत जन जी हिते आयमि हीअं हुननि माण्हुनि जी जेका कराबत हुई सा हिन सफ़र में मूंखे हिन तरीक़े सां कमु आई रफ़ाकत रांगनि जी पहुचियसि पैर सीअं त हीअ रांगा जेके वॾा कुता हुआ उन्हनि जी रफ़ाकत मुंहिंजा रफ़ीक थी पिया उन्हनि सां गॾिजी ऐं पहुचियसि पैर सीअं माना आबादी ताईं वसंदीअ ताईं उहे मुंहिंजा बाडीगार्ड थी हलिया माण्हू मुलाहिज़ो तंहिंजो किच न कंदा कीअं किच जा माण्हू हिन जो लिहाज़ो कीअं कोन कंदा ज़ात निसोरी नीअ ज़ात हिन जी बिल्कुलु ख़ालिस जी धोबियाणी आहे पर सदर जी संग थियो पर हिन जो रिश्तो जेको आहे सदर सां सॻे माण्हू सां थियल आहे माना पुनो सां थियल आहे सदर थी संग करे पर खंडे पियासि केरु ब्राह्मण कन जी केरु ॼाणे केणासि हूं धन सिंध सुयासि पुरे कियसि पतरी सही ॿुधाए थी त सदर थी संग करे पर खंडे पियासि सॻे माण्हू सां संग करे रिश्तो करे पराणे खंडनि ताईं आऊं मशहूरु थी वियसि
केर ब्राह्मण कन जी केर जाने केणास कंहिंखे कहिड़ी ख़बर अथई कहिड़े ब्राह्मण जी धीउ आहे केरु हुनखे सुञाणे बि कोन हा हूं त न सिंध सुयाद हीअ त सिंध में बि कान ॿुधिजे हा पुरे केसि पधरी पर हिन चङे माण्हू जेको आहे सो हिन खे परे परे ताईं जेको आहे हिनखे मशहूरु करे विधो।